अस्सलाम वालेकुम याली मदद। मुझो नालो है सैयद उड अबी शाह जिलानी। मुझे वीडियो भरण मतलब यो है तो यासीन शाह सालो तो किंदो नालो है अली रज़ा शाह जिलानी। वेठल वली मोहम्मद खान खोखद गोठ तालका ठड़ी मेरवा ज़िला खेपुर मीरत SSP साहब के मुतालब हुआ तो DIG सखर के आजी सिंध जावेद ओडो साहब आजी सिंध के मुतालब हुआ तो इन्हनि जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मां मिसकिन गरीब सैयद आहियां, मूं सां वॾो नाहक कयूं वेठा आहिनि। हिकु उहा अली रज़ा शाह जी भेण आहे त इहा त अली रज़ा शाह जो भेणी आहे किंदो यासीन शाह नालो आहे। ग़ुलाम मुर्तज़ा शाह ना हुन जो सोरो आहे यासीन शाह जो। हिते मूंखे मौत मां धमकी मूंखे हिरासमेंट कनि पिया तो मुझे अक्सर मौत मां धमकियों मूंखे हिरासमेंट कनि था। मां SSP ज़िला खेपुर के DIG सखर के आजी सिंध जावेद ओडो साहब के मां मुतालबो कंदमि त हिननि जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, मूं सां इंसाफ़ ॾियारो वञे जीअं त इहे ज़ालिमनि खे सज़ा मिली सघे।